अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी लतीफ़ दोस्तों लतीफ़यात जी पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजी ख़िदमत में आउं नाचीज़ मेहराब सिंधी हाज़ुर थियो आहियां। सभ खां पहिरियां ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ ॾींदासीं। लोचीन से लहन लाइ ईंदड़ हफ़्ते जो असांजो लफ़्ज़ आहे लींझ। लामती ज़ेर ये ते जज़म नून गुना जे ज़बर झ लींझ। दोस्तों तव्हां पंहिंजा जवाब फेसबुक ते कमेंट्स ज़रिए, इनबॉक्स मैसेजिस जे ज़रिए या टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए ॾेई सघो था। ऐं तव्हां पंहिंजा जवाब व्हाट्सएप वॉइस मैसेजिस ज़रिए ॾेई सघो था। जवाब ॾियण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां इन लफ़्ज़ सां मंसूब शाह साईं जो को बि बैत या वाई लिखी या पढ़ी ऐं इहो जेको लफ़्ज़ आहे ॾुखियो लफ़्ज़ उन लफ़्ज़ ते तव्हां तहक़ीक़ करे उन लफ़्ज़ जूं मुख़्तलिफ़ मानाऊं लिखी मोकिलींदा या वॉइस ज़रिए बैत या वाई पढ़ी उन जी सिटवार सम्झाणी करे असांखे मोकिलियो त असां अॻे हफ़्ते तव्हांजा राया तव्हांजा ख़्याल असां पंहिंजे हिन सिलसिले में शामिल कंदासीं ऐं असां तव्हांजी कोशिशुनि सां आम माण्हू शाह साईं खे सुठीअ तरह सिखी ऐं सम्झी सघंदो। दोस्तों लोचीन से लहन में गुज़रियल हफ़्ते जो लफ़्ज़ हो उदोहा। अलफ़ ते पेश, दाल ते पेश, वाव ते जज़म, हे अलफ़ ज़बर हा। उदोहा उदोहा सां मंसूब सुर रामकली जो बैत पढ़ंदासीं ऐं उन जी सिटवार सम्झाणी कंदासीं। रिसालो आहे कल्याण आडवाणी सुर रामकली। शाह साईं फरमाए थो त पसियो आसण उन जा उदोहा अचनि, हुननि जा आसण ॾिसी हुननि जा आस्थान ॾिसी सोज़ जा उधमा पिया अचनि। याखणी चइजे त दिलि जा अरमान पिया जागनि या हसरतूं ऐं ख़्वाहिशूं जागनि पयूं। कीनर कापड़नि जा सुबुह तान सुॼनि, कापड़नि जा तंबूर सुबुह जो सुणण में नथा अचनि, सुबुह जो ॿुधण में न पिया अचनि। जे राय मंझि रहनि आउं न जींदी उन रे, जे रज़ा ते राज़ी रहनि तन खां सिवा मां न जी सघंदसि। अचो त शाह साईं जे पैगाम खे आम करण लाइ पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करियूं ऐं हिन सिलसिले लोचीन से लहन में वध खां वधि हिसो वठी लतीफ़ी हुजण जो सबूत ॾियो। जीअ सिंध, जीअ लतीफ़ साईं जी ॿोली। पसियो आसण उन जा उदोहा अचनि, कीनर कापड़ियन जा सुबुह तान सुॼनि। जे राय मंझि रहनि आउं न जीअंदी उन रे, हिननि जा आसण ॾिसी सोज़ जा उधमा पिया अचनि। कापड़ियुनि जा तंबूर सुबुह जो सुणण में नथा अचनि। जे रज़ा ते राज़ी रहनि तन खां सवाइ मां न जीअंदसि। जीअ लतीफ़ हक़ लतीफ़।